अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ब्रादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अज़ीज़ो, बुज़ुर्गो, अमांखे मालूम है त ही सफ़र मुज़फ़र महीनो अज़मतुन रहमतुन नेमतुन भरियो महीनो ख़ास करे अल्लाह जे प्यारन वलियन बुज़ुर्गन दरवेशन जे उर्स मुबारक जो महीनो सॼो वींदो आहे। हिन महीने जे ईंदड़ तारीख़ ते असांजे सिंध जे शाइरनि जे सरताज सूफ़िन जे सरवाण सुगड़न जे इमाम आलिम बाअमल सूफ़ी बासफ़ा आशिक़े मुस्तफ़ा आले अली औलाद नबी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि जो उर्स मुबारक आहे। अॼु चाहियूं तव्हांखे अल्लाह ताला जो क़ुरान ॿुधाइजे, गॾोगॾु उन क़ुरान करीम जे आयतुनि जो तर्जुमो मफ़हूम ऐं मक़सद जेको असांजे भिट धणी बादशाह बयानु कयो आहे। इन उनवान ते अॼु अव्हां सां कचहरी ख़ुतबा जुमातुल मुबारक जे सिलसिले में आहे। ख़ुदाए रब्बे काइनात करे शल असांजी आम ज़िंदगीअ जो कार वहिंवार कचहरी हुजे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी हुजे, ज़ुबान ते हुजे त ख़ुदा जो ज़िक्र ऐं शुक्र हुजे, दिल जे अंदर बुग़्ज़ कीने हसद गुरूर तकब्बुर वॾाई अना जे बदिरां अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र हुजे। ऐसे न खोले बाबा, न हला दो, न छॾे दरी खोली छॾ। दुरूद पाक।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। दोस्तों, अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सब सारा अल्लाह लया जेको पालणहार जहानन जो घणो बाजारो वॾे रहम वारो मालिक ॾींहुं हिसाब जो आ। तंहिंजी बानप करियूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। ॾेखार असांखे वाट सिधी वाट उन्हनि जे फज़ुल कयो तो जन ते, न ॾमर पियो जन ते ऐं न गुमराह थिया। दोस्तो, जेका मूं तिलावत कई सूरत सगोरी, हिन सूरत जो नालो फ़ातिहा मक्के पाक में नाज़िल थी। हिन में 7 आयतूं हिन में बयान कयो वियो आहे त साराह जे लाइक़ अल्लाह जेको जहाननि खे पालण वारो आहे, घणे बाज वारो वॾे रहम वारो आहे, हिसाब किताब वारे ॾींहं जो मालिक आहे। दुआ हिन तरह घुरो, ही अल्फाज़ ज़ुबान ते आणियो त तुंहिंजी ख़ासि बानप था कयूं ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था। असांखे ए रब्बुल आलमीन सिधी वाट हिदायत वारी ॾेखारे छॾ। पंहिंजे नेक इनाम याफ़्ता बाननि वारे ग़ज़ब ऐं ॾमर पियल ऐं गुमराह थियल बदबख़्त माण्हुनि वारी वाट असांखे न ॾेखारजां। आमीन। त इन सिलसिले में असांजो रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सूरह फ़ातिहा जे मज़मून ऐं मफ़हूम खे पंहिंजनि लफ़्ज़नि में बयान कयो त अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहु राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। शाह साहब फरमाए थो त सभ खां पहिरियां अल्लाह पाक जी साराह कर जेको अलीम आहे, आला आहे, जहान जो धणी आहे, क़ादिर मुतलिक पंहिंजे कुदरत कामिला सां क़ाइम दाइम आहे, क़दीम आहे, सभिनी खां अव्वल आहे, मुल्क जो मालिक, अकेलो शरीकनि खां पाक, सभिनी जहाननि खे रोज़ी रिज़्क़ रसाईंदड़ पालणहार वॾे रहम वारो आहे। उन सचे धणी हिकमत वारे जी भली साराह कर, छो जो जहान जो पैदा करण, उनखे ठाहिण, सिंगारण, रोज़ नयूं हिकमतूं ऐं नए सिर नयूं महिरबानूं करण वारी ज़ात उन अल्लाह करीम जी आहे। अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम।
रब्बुल आलमीन फरमायो आगे अल्लाह नाहे कोई मबूद मगर वो सदा जीअरो बीह कॾींदड़ नथी वठे उनखे पिनकी ऐं नकी निंड उन्हीअ जो ई आहे जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे केरु आहे उहो जो पार त करे उन वटि बिना मोकल उन जे ॼाणे थो जेकी उन्हनि जे साम्हूं आहे जेकी पुठियां अथनि ऐं नथा घेरो कनि कंहिं बि शइ ते उन जे इल्म मां मगर उन ते जेकी उहो घुरे मां पायो कुर्सी उन जी आसमाननि ऐं ज़मीन खे ऐं नथो थकाए खेसि संभालण उन्हनि जो ऐं उहो ई तमामु मथां हू सभ खां वॾो आहे। हीअ आयतुल कुर्सी जी माना तर्जुमो दोस्तो ये आयत सूरतुल बकरा जी आहे हिन खे उर्फ़े आम में आयतुल कुर्सी चवंदा आहिनि छो त हिन में कुर्सीअ जो लफ़्ज़ बयानु थियल आहे। इन आयत जी शुरूआत अल्लाह जे लफ़्ज़ सां थिए थी जंहिंजे अॻियां अलिफ अचे थो सॼी आयत पालणहार जे तारीफ़ ऐं वाखाण सां भरियल आहे जेके वसफ़ूं ऐं ख़ूबियूं निशानियूं ऐं अलामतूं अल्लाह साईं जूं हिन आयत में बयानु कयल आहिनि उहे मख़लूक़ जे कंहिं बि फ़र्द में नज़र नथियूं अचनि न कंहिं रसूल में न कंहिं नबीअ में न कंहिं असहाबीअ में न कंहिं इमाम में न कंहिं वलीअ में न कंहिं पीर में न कंहिं मलाइक में न कंहिं जिन में जीअं अल हय सदाईं जीअरो अल क़य्यूम सदाईं मौजूद हर वक़्तु क़ाइम दाइम काइनात में अहिड़ो को बि फ़र्द नाहे जेको पिनकी ओझड़ाए ढकर ऊघाई निंड खां आजो ऐं पाक हुजे अहिड़ो को बि नाहे जंहिंजी मिल्कियत में ज़मीन आसमान ऐं उन्हनि में मौजूदु शयूं हुजनि जेको इंसाफ़ पसंदि हुजे आदिल हुजे कंहिंजी सिफ़ारिश न ॿुधे उन जे हुज़ूर में कंहिंखे जुरत न थिए ॻाल्हाइण जी अहिड़ो को आहे जंहिंखे अॻियूं पोयूं माज़ी ऐं मुस्तक़बिल जो इल्मु हुजे जंहिंजी अणखुट बि पायान ऐं बेहद इल्म खे को मापे वठे इहातो करे वठे जंहिंजी कुदरत जी कुर्सी आसमान ऐं ज़मीन खां वसी ऐं कुशादी हुजे जेको एॾो आला अज़ीम ऐं बुलंद हुजे जंहिंखे हिन विशाल ऐं वसी काइनात जी निगहबानी थकाए न विझे। ज़ाहिर आहे त मख़लूक़ात में अहिड़ी का हस्ती आहे ई कोन सवाइ अल्लाह जे त पोइ उनखे ई मञणो पवंदो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह उन हेॾे वॾे मज़मून खे पंहिंजे बैत जे अंदरि समायो त सा सिट्र नसारी अलिफ जंहिंजे अॻियां नाहक निहारी पना ॿिया पिरी अलाए तमामु घणनि आरिफ़नि पंहिंजे कलाम में अलिफ सां ओरण नातो लाइण ऐं मुहबत रखण जो सबक़ ॾिनो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सॼी सिट्र सेखारण जो दर्स ॾिनो आहे। अरबी में उनखे आयत चइबो आहे। ही क़ुरान मजीद जी वॾे में वॾी आयत सिट्र जंहिंजे अॻियां अलिफ आहे जंहिंमें अल्लाह ताला जे नालनि ऐं सिफ़तुनि जो ज़िक्र थियल आहे। उहो अल्लाह जंहिं जहान जोड़ियो आहे उन जे औसाफ़ जो तज़किरो ऐं सम्झाणी पुरअसर अंदाज़ में रब्बे काइनात पाण ॼण फरमाए उन वज़ाहत ऐं तशरीह खां पोइ अञा बि कंहिंखे जेकॾहिं अबहाम नज़र अचे त इहा उन जी खोटी क़िस्मत जो बैन दलील आहे। लतीफ़ साईं फरमाए थो त उहा सिट्र सारियो उहो सबक़ पढ़ो नाहक पिरीअ जे पसण लाइ ॿिया पना ॻोल्हण बेदर वाझाइण अकुलमंदी हरगिज़ नाहे। अचो पाण टी आयत पढ़ूं। अल्लाह ताला क़ुरान पाक जी सूरह हामीम सद जी आयत नंबर 3 पारे 24 में इरशाद तो फरमाए इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। बेशक जन चयो पालनहार असांजो अल्लाह आहे पोइ मज़बूत थी बीठा
त लहंदा उन्हनि ते मलाइक दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। आयत जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह ताला फरमायो त बेशक जन चयो पालणहार असांजो अल्लाह हुआ, पोइ मज़बूत थी बीठा त लहंदा उन्हनि ते मलाइक चवंदा न टिजो ऐं न ॾुख करियो ऐं मुबारक अथव उन बेश्त जी जंहिंजो तव्हां सां अंजाम हुयो। असीं दोस्त आहियूं तव्हांजा दुनिया जी हयातीअ में ऐं आख़िरत में, ऐं तव्हां लाइ उते उहो आहे जेकी चाही तव्हां जूं दिलियूं घुरनि ऐं तव्हां लाइ उते आहे जेकी घुरायो। दोस्तो, हिन आयत सगोरी जो मफ़हूम इहो आहे त दीन इस्लाम जे अक़ीदे में इस्तक़ामत यानी बीठो रहणु उनखे वॾी अहमियत आहे। अल्लाह ताला जी हेकड़ाई जो ज़ुबान ऐं दिलि सां इक़रार करे पोइ मज़बूती सां उन ते ॼमी बीही रहिजे। केतिरा बि तूफ़ान ज़माने जी गर्दिश जा अचनि पर जाइ खां न चुरिजे त अहिड़ी अटल ऐं अॾोल आदमी अहिड़े माण्हूअ जे लाइ रब साईं वटि वॾो मक़ाम आहे। मलाइक सगोरा उन्हनि खे मुबारक पेश करण लाइ लहंदा आहिनि, खेसि चवंदा आहिनि त असां तव्हांजा दोस्त आहियूं, तव्हां सां गॾु आहियूं, हिते बि हुते बि वफ़ादार साथी आहियूं, तव्हां जन्नती आहियो, जन्नत जूं नेमतूं अव्हां जूं मुंतज़िर आहिनि। बेश्त में जेका शइ तलब कंदो उहा तव्हांखे मिले वेंदी, तव्हांजी हर फरमाइश पूरी कई वेंदी। तॾहिं लतीफ़ साईं बि इहा ई ॻाल्हि बयानु फरमाई, वहदहू ला शरीक लहू ही हेकड़ाई हक़ ॿिया खे बखुजन विधो से विरसिया। साईं फरमाए थो त अल्लाह जी हेकड़ाईअ जो इक़रार कर, नारो हणी मज़बूत थी वेही रह, ॿी वाई कॾहिं न सिखजां, ॿियो सबक़ु पको न कजां, बसि इहो ई नाम वठियो रहिजां, ॿियाईअ खे वेझो अचणु न ॾिजां, दुई दिलि में न धारजां। हीअ ॻाल्हि सम्झी छॾ त जन मालिक जो दर छॾियो उहे भटकी मुआ गुमराह थी विया। वहदत वारी वाई हक़ीक़ी दगा अल्लाह पाक जो को बि शरीक नाहे, हू अकेलो आहे, उहो ई हक़ आहे। जेकी हक़ ते हलंदा यकीनन उहे हिते बि कामयाब आहिनि त हुते बि कामयाब। अॻिते ॿी आयत ॿुधो, अल्लाह ताला फरमाए रहियो आहे सूरह साद जे अंदरि 23 पारे जे अंदरि आयत नंबर 65, वमा मिन इलाहिन इल्लल्लाहुल वाहिदुल क़हार, ऐं नागे कोई हाकिम मगर अल्लाह वाहिदुल क़हार। इन आयत मुबारक में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त ॿिया सभु कमज़ोर हाकिम आहिनि, ज़बरदस्त ताक़त वारो हिकु ई हाकिम आहे, उन जो नालो आहे वाहिदुल क़हार, जंहिंजो हुकुम को बि टारे नथो सघे। हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैह हिन आयत जी तशरीह बयानु कंदे फरमायो, तक़दीर जा तबार जी मूर न टरे माए, अल्लाह वाहिदुल क़हार ड्रिजा उनही ड्राए, कंदो किन मझाए मुझे के मज़ूर खे। हिन बैत में लतीफ़ साईं फरमायो त जेको तक़दीर जो लिखियो आहे उहो कॾहिं टरण वारो नाहे। अल्लाह पाक जीअं चाहे तीअं करे उहो ख़ौफ़ बि ॾेजारे थो, मूं जहिड़े मज़ूर खे, मजबूर खे, बेवस खे अलाए कंहिं मां कंदो, अलाए कामयाबिन मां कंदो, अलाए नाकामिन मां कंदो, कामयाबनि सां गॾाईंदो, अलाए नाकाम नामुरादनि सां गॾाईंदो। उन वहदो वाहिदुल क़हार जी मर्ज़ी। अचो अॻिते सूरह नूर जी आयत नंबर 35 पढ़ूं। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे,
अल्लाहु नूरुस समावाति वल अर्द मसलु नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह अल मिस्बाहु फी ज़ुजाजतिन अज़्ज़ुजाजतु कान्नहा कौकबुन दुर्रियुन यूक़दु मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्यह यकादु ज़ैतुहा युदीअ वलौ लम तमसस्सहु नार नूरुन अला नूर यहदिल्लाहु लिनूरिही मन यशा। आया जो तर्जुमो अल्लाह रोशन कंदड़ आसमान ने ज़मीन खे उन जी रोशनी जो मिसाल जारे जहिड़ो आहे जंहिंमें बत्ती हुजे उहा बत्ती हुजे काए में उहो काओ ॼण तव्हांखे तारो चमकंदड़ उहा ॿारियल आहे बरकत वारे वण ज़ैतून मां जो न ओभर वारो आहे न ओलह वारो जो तो तेल उन जो रोशनी करे तोड़े जो लॻे न उनखे बाहि नूर न ला नूर राह ॾेखारी तो अल्लाह पंहिंजे नूर जी जंहिंखे घुरे अल्लाह उनखे पंहिंजे नूर जी राह ॾेखारींदो आहे। दोस्तो अल्लाह जल शानहू नूर आहे आसमान ने ज़मीनुनि में उन जे नूर जी रोशनी ॾिसण में अची रही आहे। इन आयत में परवरदिगार पंहिंजे नूर जो हिकु आला मिसाल ॾेई असांखे सम्झायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त उन जे नूर जो मिसाल ईअं आहे जीअं हिकु बत्ती काए शीशे जी दरेचे में रखियल हुजे जंहिं जा चारई तरफ़ हिकु जहिड़ा रोशन ऐं चमकंदड़ हुजनि उनखे बरकत वारे ज़ैतून जे तेल मां ॿारियो वियो हुजे उनखे बाग़ ॾियण जी ज़रूरत न पवे पाण ई बरी पवे रोशनी मथां रोशनी कंदी रहे कॾहिं बि उन जी रोशनीअ में कमी वाक़ई न थिए उन नूर जी रोशनी में उहो रस्तो ॾिसी सघंदा उहे राह ॾिसी सघंदा जंहिंखे रब चाहींदो ऐं जंहिंखे अल्लाह घुरंदो उहे ई उहा राह ॾिसी सघंदा। इन मौक़े ते लतीफ़ साईं तॾहिं फरमायो इन आयत जो तर्जुमो कंदे एक कसर दर लख कोड़े कणस गिड़खियों जेॾां करियां परख तेॾां सागब साम हो। दोस्तो लतीफ़ साईं फरमायो अल्लाह ताला जे वजूद जो मिसाल इन तरह सम्झो हिकु माड़ी महलात हुजे जंहिंजा लखें दरवाज़ा हुजनि किरोड़े गिड़खियूं दरियूं हुजनि उन ते चढ़ी जंहिं बि दर या दरिया मां निगाह कबी त सजण साम्हूं नज़र ईंदो कंहिं हिकु दर या हिकु मख़सूस दरिया मां ॾिसणु मुतअयन ऐं मुक़ररु न करे सघिबो जंहिं बि हंधां ॾिसबो त साम्हूं बीठल महबूब नज़र ईंदो। अहिड़ी तरह अल्लाह ताला खे जंहिं बि शइ में जंहिं बि हंधि गौर फ़िक्र सां ॾिसबो त उन जे नूर जी झलक उन जी कारीगिरी उन जे तख़लीक़ जो हुस्न उन जी हस्ती हर हंधि जलबो पसी सघिबो। साॻी आयत खे लतीफ़ साईं वरी ॿिए बैत में इरशाद फरमायो क़िस्मत क़ैद कयास न त केरु अचे हिन कोट में व नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद वतन आऊं वेंदियासि मारुनि खे मिलंदियासि कोठियूं छॾे कॾहिं। हिन बैत में मारू चवे थी त तक़दीर खणी कोटन में कैदी बनायो आहे न त हिते केरु अचे हा मारू मूंखे हर वक़्तु यादि आहिनि ए साग जे रगुनि खां बि वेझा अथमि आयत मां दलील आहे उन करे मुंहिंजी दिलि बोले थी तां ही कोठियूं छॾे हिकु ॾींहुं ज़रूरु मारुनि सां वञी मिलंदसि यानी रूह थो ॻाल्हाए साह थो ॻाल्हाए त इंसान जे कफ़ से नफ़्स में मां क़ैद आहियां पर हिकु ॾिहाड़े निकिरी पंहिंजे पाक परवरदिगार जी दरबार में पेश थियणो आहे। सूरह क़ाफ़ आयत नंबर 16 पारे में अल्लाह ताला फरमायो व नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद ऐं असां वधीक वेझा आहियूं उन ॾांहुं यानी इंसान ॾांहुं साह जी रग खां।
हिन आयत जे मुंड में अल्लाह ताला इन तरह फरमायो त ऐं असां पैदा कयो आहे इंसान खे ऐं असां ॼाणूं था जेकी विसविसो विझे थो उनखे संदसि नफ़्स ऐं असां वधीक वेझा आहियूं उन ॾांहुं साह जी रग खां जंहिंमां मालूम थियो त अल्लाह पाक इंसान खे पैदा कयो आहे उन जे तकलीफ़ुनि मुश्किलातुनि ऐं ख़्वाहिशुनि खां हू बख़ूबी वाक़ुफ़ु ऐं इल्मु रखंदड़ आहे उन्हनि खे हल करण लाइ बि हू उन जे वेझो वेझो आहे करीब खां करीब तर आहे। अलवरीद साह जी रग खे चइबो आहे जंहिं जे कपजण सां इंसान मरी वेंदो आहे उन नस खां बि रब ताला वेझो आहे त पोइ अकुल जी तक़ाज़ा आहे त वेझे खे सॾु कजे ऐं उनखे पुकारजे उन सां सूर सलजनि। लतीफ़ साईं तॾहिं फरमायो इन आयत जो तर्जुमो कंदे पाणीअ मथे झोपड़ा मूर्ख उञ मरन सागा ओॾो सुपरी लोचे तान लहन दमुन सुञाणन दाहूं कन मुठन जीअं। साईं त वेझो आहे तुंहिंजे अंदर में आहे किथे पियो ॻोल्हीं दोस्तो। इन बैत में लतीफ़ साईं फरमायो पाणीअ जे कंधीअ ते घर अॾे वेहंदड़ मूर्ख उन जूं दाहूं कनि इहा संदन सुस्ती ऐं काहिली जी निशानी आहे। जीअं पाणी वेझे हूंदे बि अखियुनि जा अंधा ॾिसी नथा सघनि अहिड़ी तरह सुपरी यानी रब साह खां बि वेझो आहे पर पोइ बि उन जे फैज़ खां ॿियाईअ खे बख विझण वारा ख़ाली रहिजी वञनि था उन जी रहमत खां नाउमीद बणिजी वञनि था ऐं अजायो ॿिया सहारा ऐं ॿिया दर खड़काइनि था जितां कुझु बि न वरंदो। शाह साईं फरमाए थो मौत तुंहिंजी हंज में पुछी को हो परियाण वनहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद तुंहिंजो तूं ही साण पंहिंजो आहीं पाण आॾो अजीबन खे हो त तुंहिंजे हंज में यानी तुंहिंजे दिलि जे अंदरि तुंहिंजे सीने जे अंदरि तुंहिंजी नस नस में मौजूदु आहे। मालिक साईं त तोसां गॾु आहे तूं पुछंदो थो वतीं त मूंखे मालिक कीअं मिलंदो रब खे किथे ॻोल्हियां समय हज़ारे मेलनि जा फ़ासिला तय करे जबल झागे ॿियनि वथाणनि ऐं दरगाहुनि जो सवाल ई थी वञी थो परेशान थी हू त तोखे ख़ुदि क़ुर करीम में पुकारे रहियो आहे ए इंसान मां तोखे साग जे रगुनि खां बि क़रीब आहियां उनखे हथ कर उहो परे हरगिज़ न आहे तूं पाण खे पाण उन खां दूरि करे छॾियो आहे ख़ुदीअ खे ख़तमु करे वॾाई तकबुर हठ धर्मी नफ़रत दुनिया जी दोस्ती ऐं रग़बत मां हथ कढी अंदर ई अंदर में झाती पाए मुतवजह थी त रब जो नूर तोखे दिलि में ई नज़र ईंदो। अचो वरी ॿी आयत पढ़ो अल्लाह तबारक व तआला फरमायो क़ुल या इबादियल्लज़ीन अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। अल्लाह जो क़ुरान तो फरमाई तर्जुमो ॿुधो चो मुझे पारां ए मुंहिंजा बानो जन ज़्यादती कई पाण ते आसरो न लागियो अल्लाह जी रहमत मां बेशक अल्लाह बख़्शे थो गुनाह समूरा बेशक उहो ई बख़्शींदड़ महिरबान आहे। रब्बुल आलमीन नहायत मेहरबान ऐं बाझारो आहे उन करीम रहीम जी बाझ जो अंदाज़ त ॾिसो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए रहियो आहे ओ मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजे पारां मुंहिंजे बाननि खे दिलजाए ॾे त अगरि तव्हां गुनाह कया आहिनि त परवाह न कयो दिलगीर ऐं दिलि शिकस्त न थियो अल्लाह पाक जी रहमत कुशादी आहे तव्हां सभु गुनाह अल्लाह जी दरबार में तौबा ताइब थी पेश कयो रब्बुल आलमीन तव्हांजा सभु गुनाह तव्हांजूं सभु बदियूं बख़्शे छॾींदो। तव्हांजे निजात ऐं छोटकारे जो सामान अगरि न बणिजी सघियो आहे त बि रहमत ख़ुदावंदी मां आसरो न लाहियो रब गफ़ूर रहीम आहे। इते लतीफ़ साईं फरमाए थो
घड़ो भगोता घोरियो आसरो मलाहेज ला तकनतू मिर रहमतिल्लाह तुरहे इन तरेज हबीबाणे हे जपसी मुँह में हार जो तू तो महबूब के पसण जड़ो नहीं पर उन्हें पिरी हली ईंदुम होत पर आं बि अग भरी थियां हू तो तोखे सॾे पियो केतिरा गुनाह कया अथई समुंड जी झग जेतिरा गज जेतिरा जेकॾहिं तुंहिंजा गुनाह आहिनि त ए इंसान ग़म न कर मूं ख़ुदा जी रहमत इन खां बि वॾी आहे तूं अची त ॾिस न घुरी त ॾिस न झुकी त ॾिस न जे इंसान के पंहिंजे अमलनि जो आसरो हूंदो आहे तां उन जे आसरे कामयाब थींदुसि जन्नत जो हक़दार थींदुसि पर इहा उन जी भुल हूंदी आहे अमलनि जे आदर ते कंहिंखे बेश्त कोन मिलंदो पर अल्लाह पाक जी रहमत ऐं महिरबानी सां हर को जन्नत पसंदो छो त अमलनि में कई कोताहियूं कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि इख़लास जी कमी हूंदी आहे रियाकारी नुमा ऐं ॾेख अमलनि खे चिट करे छॾींदो आहे लतीफ़ साईं फरमाए थो त जीअं सुहिणीअ खे घड़े जो सहारो हो उन समझौता तरी पार पुॼंदसि पर इहो आसरो बि ख़तमु थियो जो घड़ो कचो निकितो ऐं सुहिणी ॿुॾी वई पर महबूब सां मिली अहिड़े तरह शाह साहब फरमाए थो त सभु सहारा आरज़ी ऐं अजाया आहिनि अल्लाह पाक जी रहमत जो सहारो ऐं आसरो दाइमी आहे उन रब सां मुहबत कयो उन में आसरो रखो तव्हां मालिक खे ॾिसी ऐं पसी सघो सूरह कहफ जी आयत 102 अल्लाह ताला फरमाए रहियो आहे अफहसिबल लज़ीना कफरू अन यत्तखिज़ू इबादी मिन दूनी औलिया इन्ना अतदना जहन्नम लिल काफिरीन नुज़ुला छा पोइ सम्झो आहे काफ़रनि जो बनायाऊं मुंहिंजे बाननि खे मूंखां सवा मददगार असां तयारु कयो आहे दोज़ख खे काफ़रनि जी महिमानीअ लाइ अल्लाह असांजे वजूद जो इनकारी अल्लाह पाक के छॾे अल्लाह जे बाननि खे मदद लाइ सॾींदड़ इंसान काफ़र थी पवे थो अल्लाह ताला फरमाए थो त अहिड़ा माण्हू ख़ुशफ़हमी में न हुजनि त असां को चङो कमु करे रहिया आहियूं उन्हनि जो इहो गुमान दुरुस्त न आहे उन्हनि खे खपे त मख़लूक़ खां उमेद मदद जी न रखनि पर ख़ालिक खे संभालनि उनखे यादि कनि ऐं उनखे पुकारनि असां उन्हनि जे अहिड़े अमल खां गाफ़िल न आहियूं जहन्नम उन्हनि जी महिमानी जेकी मूं अल्लाह सां बुतनि खे ॿियनि खे शरीक बनाए मूं ख़ुदा खे छॾे ॿियनि खां मदद घुरनि था तॾहिं लतीफ़ साईं साॻो क़ुर पाक अॼु तव्हांखे लतीफ़ साईं जे बैतनि में क़ुर पियो ॿुधायां अवां आम ॿुधंदा आहियो जेतो बेत भायां से आयतूं आहिनि पर अॼु निजूं आयतूं अव्हांखे पढ़ी पियो ॿुधायां त उहे बैत आयतूं कीअं आहिनि कीअं अल्लाह जे वलीअ तर्जुमो कयो असीं नाच गाननि लाइ राग ॿुधण जे लाइ शराब खोरी हरामकारी जे लाइ अल्लाह जे वलीअनि वटि वञूं था जेको सरासर ग़लति आहे अल्लाह जे वलीअनि त हमेशह ख़ुदा जे रज़ा जो दर्स ॾिनो आहे ऐं मुस्तफ़ा करीम जी मुहबत जो दर्स ॾिनो आहे अल्लाह वारा चवंदा अचो क़ुर पढ़ो असांजे मज़ारुनि ते दुरूद पढ़ो असांजे मज़ारुनि ते शरीयत जे हदुनि में रहो छो त शरीयत मुस्तफ़ा करीम जी आहे जे असीं वली ख़ुदा जा प्यारा बनिया आहियूं तॾहिं बि मुस्तफ़ा करीम जी मुहबत ऐं उन जी इताअत जे सदके त मुहबत रसूल ऐं इताअत मुस्तफ़वी खे छॾे को बि वली नथो बणिजी सघे तॾहिं भिटाई साहिब हिन आयत जो तर्जुमो कंदे फरमायो छा खे वञो छो बेली बणे ॿियनि जो वठ कंजक करीम जी आ जग जो वाले जो सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां शाह साहब फरमाए थो त मूंखे सम्झ में नथो अचे त तूं छा लाइ छो ऐं छाजे करे वञी ॿियनि दरनि जी ग़ुलामी ऐं ॿेल पोॾीं थो
जेको जग जहान जो वाली वारिस मालिक ऐं ख़ालिक करीम ऐं रहीम उन जो पासो छो नथो वठी। वो शख़्स हिन दुनिया में भी आख़िरत में भी सुखियो ख़ुशि ऐं मौजुनि में हूंदो, जंहिंजो इश्क अल्लाह जी ज़ात सां हूंदो, जेको बानो अल्लाह जो परस्तार हूंदो, रब पाक सां उन जी मोहब्बत हूंदी, उहो जन्नत में हूंदो। बेश्त जूं नेमतूं ऐं अल्लाह जी मेहमान नवाज़ी उन जो इस्तक़बाल करे रही हूंदी। अचो सूरह इब्राहिम जी आयत नंबर 34 आयत पढ़ूं। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, अल्लाहुल्लज़ी ख़लक़स समावाति वल अर्द व अंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम व सख़्ख़र लकुमुल फ़ुल्क लितजरिय फ़िल बहरि बिअम्रिहि व सख़्ख़र लकुमुल अनहार व सख़्ख़र लकुमुश शम्स वल क़मर दाइबैन वसख्खर लकुमुल लैल वन्नहार व आताकुम मिन कुल्लि मा सअल्तुमूह व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा इन्नल इंसान लज़लूमुन कफ़्फ़ार। ॾाढियां चो सुभान अल्लाह। क़ुरान नेराने मुंहं ते घुमई ॾाढियां चो सुभान अल्लाह। क़ुरान पढ़ा सुभान अल्लाह जूं सदाऊं अल्लाह जे कलाम ते चवंदो त अव्हां जा बि दर्जात बुलंद थींदा। ख़ुतबे सिर्फ़ मुंहिंजे इन हिसे में न चाहियां थो त तव्हां बि अल्लाह जे घर मां निकिरो त नेकियुनि जा मण खणी निकिरो। आयतूं जेके मूं पढ़ियूं उन्हनि जो तर्जुमो, अल्लाह उहो आहे जंहिं पैदा कयो आसमाननि ऐं ज़मीनुनि खे ऐं लाथाई आसमान खां पाणी, पोइ कढियईं उन सां मेवा तव्हांजी कुवत लाइ ऐं ताबे कयईं तव्हां लाइ ॿेड़ियूं जीअं हलनि समुंड में उन जे अमर सां, ऐं ताबे कयईं तव्हां लाइ नदियूं ऐं ताबे कयईं तव्हां लाइ सिज ऐं चंड सदाईं हलंदड़ ऐं कम लाथाईं तव्हां लाइ राति ऐं ॾींहं खे ऐं ॾिनई तव्हांखे हर शइ जेका तव्हां घुरी उन खां। ऐं जेकॾहिं शुमार कंदो अल्लाह जे नेमतुनि खे त न ॻणे सघंदो। उहे बेशक इंसान बेइंसाफ़ बेशुकुर आहे। अल्लाह जो क़ुरान थो चवे त मूं ख़ुदा जूं एॾियूं नेमतूं आहिनि ॻणे न सघंदो। मूं अल्लाह अव्हांखे एतिरियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, पर पोइ बि इंसान मूं ख़ुदा जे नेमतुनि जे तरफ़ लड़े नथो, नाशुक्रो आहे। इन आयत में अल्लाह ताला पंहिंजे ख़ासि वॾी नेमतुनि जो ज़िक्र कयो, जीअं मींहुं वसाइण, उन जे ज़रिए ज़मीन खे आबाद करणु, जंहिंमां अनाज मेवा ऐं भाॼियूं पैदा थियनि थियूं, जेको इंसाननि ऐं हैवाननि जो रिज़्क़ आहे। समुंड में ॿेड़ा ऐं दरियाहनि में ॿेड़ियूं हलनि थियूं, जंहिंजी निगहबानी अल्लाह पाक करे थो। उन जी बाज सां वापारु थींदो आहे, ॿेड़ा सलामती सां मंज़िल ते रसनि था, नदियूं नहरूं वहनि थियूं जिन सां आबादी थींदी आहे। सिज ऐं चंड अल्लाह ताला जी महिरबानी सां हलंदा रहनि था, जिन मां राति ॾींहुं जनम वठंदो आहे। ॾींहुं रोज़गार जी तलाश लाइ त राति आराम ऐं सुकून लाइ थींदो आहे। हर रोज़ नित नयूं महिरबानियूं अल्लाह करीम तरफ़ां सवाल करण सां ऐं बग़ैर सवाल करण जे बि मिलनि थियूं। रब साईं फरमाए थो, जेकॾहिं अल्लाह जे नेमतुनि खे ॻणींदो त ॻणे कोन सघंदो। ए इंसान इंसाफ़ कर ऐं नाशुक्र न थी। बिटाई घोट तॾहिं तो फरमाए, थोरा मथोरा मूं ते मारू अड़नि जा, थर में वारी थोरड़ी तिहां घणेरा, भलायूं भेरा गणे गणी दिस केतिरा। आयत जे अंदरि अल्लाह साईं छा फरमायो, अव्हांखे अंदाज़ो लॻो त लतीफ़ साईं थर जे वारीअ जो ज़िक्र छो कयो। चए थो थर में वारी थोरड़ी, छो त अल्लाह साईं क़ुरान में चवे थो त मुंहिंजूं नेमतूं केतिरियूं बि ॻणियो ॻणे न सघंदो। जीअं वारीअ जा ज़र्रा, थर जी वारीअ जा ज़र्रा लतीफ़ साईं फरमाए थो न ॻणे सघंदो, तीअं अल्लाह जूं नेमतूं बि इंसान तुंहिंजे मथां एतिरियूं बेबहा नेमतूं आहिनि जो ॻणणु चाहीं तॾहिं बि शुमार न करे सघंदा।
यकीनन जेके मालिक जो मुते मेहरबानियूं अणखुट इनायतूं उहे के थोरियूं न आहिनि, उहे एहसान थोरड़ा न आहिनि, बलक थर में जेका वारी आहे उन जे ज़रनि खां मूं ते वधीक नेमतूं ऐं एहसान रब पाक जूं भलायूं रहमतुनि जा मूं मथां हर वक़्तु भेरा हिसाब किताब खां मथे उन्हनि खे आउं केतिरो ॻणियां, अगरि ॻणणु चाहियां तॾहिं बि ॻणे नथो सघां। अॻिते अल्लाह तबारक व तआला 12हें पारे सूरह हूद जी आयत 6 में इरशाद फरमायो वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। वाहिद अल्लाह जो कलाम क़ुरान आहे जेको तरन्नुम में तिलावत थी सघे थो। को बि दुनिया जो किताब ईअं जेको शाइरी न हुजे, अल्लाह जो क़ुरान शाइरी कान्हे, ख़ुदा जो कलाम इल्हाम आहे, पर इहो अल्लाह ताला जे क़ुरान करीम जो मौजज़ो आहे जो उन क़ुरान पाक खे तरन्नुम में क़िराअत में रिधम में पढ़ी सघे थो। ऐं ही वाहिद किताब आहे जंहिंखे जेतिरो पढ़बो ओतिरो पियो सुकून मिलंदो ऐं ओतिरो पियो सबबु आम किताब पढ़ी, मकालो पढ़ी, गज़ल पढ़ी, कलाम पढ़ी, काफ़ियो पढ़ी, रदीफ़ पढ़ी, पर पढ़ी ख़त्म कई पढ़ण मां तोखे को फ़ाइदो न थींदो। क़ुरान ख़ुदा जो वाहिद किताब आहे, साॻी आयत जेतिरा दफ़ा पियो पढ़ अल्लाह साईं तोखे पियो इनाम ऐं ॾाज ॾींदो। तिलावत कयल आयत जो तर्जुमो ऐं नाहे कोई चुरपुर कंदड़ धरतीअ में मगर अल्लाह ते आहे रोज़ी उन जी ऐं ॼाणे थो हो उन जे रहण जी जॻह ऐं जिते सांढियल आहे सभु आहिनि लोहे महफ़ूज़ में। दोस्तो अल्लाह ताला हर साह वारे जी रिस्क रोज़ी जो इंतज़ाम पंहिंजे ज़िमे खयों आहे। जहीं बि जाइ ते जिते हुजे उहो चुरपुर कंदड़ जी रहे थो, जेका बि उन जे महफ़ूज़ रहण वारी जाइ आहे उनखे ख़ूब ॼाणंदड़ आहे। अल्लाह पाक जे लोहे महफ़ूज़ वारे किताब ख़ुदा जे रजिस्टर में इहा ॻाल्हि लिखियल ऐं महफ़ूज़ आहे। ज़िंदगी जी तार टुटण ताईं रोज़ी रसाईंदड़ रब्बुल आलमीन आहे, को ॿियो नथो ॾेई सघे। तॾहिं लतीफ़ साईं फरमायो जनी डांदन बिज तनी तो जो आसरो पोइ भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। आयत जो तर्जुमो ए परवरदिगार उहे जानवर, उहे पखी, उहे जीत, उहे ग़रीब मोहताज ऐं लाचार इंसान जन वटि ज़मीन आबाद करण लाइ न ॾांद आहिनि, न हर पाञारी आहे, न वरी बिजल ऐं अनाज जा दाणा। ए पालणगार उन्हनि बेवस माण्हुनि ऐं तो ते आसरो रखंदड़ जानदारनि जो तूं ई रिज़्क़ रसाईंदड़ आहे। ए मालिक तुंहिंजो शान करीमी त ही आहे जो तूं सिज उभरे खां अॻु उन्हनि खे रोज़ी ॾे, पोइ सिज खे उभरण जी मोकल ॾींदो आहीं। आख़िरी आयत वक़्तु ख़त्म। अल्लाह ताला सूरह बनी इसराईल जी आयत 44 जे अंदरि इरशाद फरमाए रहियो आहे 15 पारे में सब्बिहु लहु समावातु सबउ वल अर्दु व मन फीहिन्न व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम इन्नहु कान हलीमन गफ़ूरा। आयत जो तर्जुमो उन जी पाकाई था कनि आसमान 7 ऐं ज़मीन ऐं जेकी उन में आहिनि ऐं नाहे का बि शइ मगर तस्बीह पढ़े थी उन जी तारीफ़ सां, पर तव्हां नथा सम्झो उन्हनि जी तस्बीह खे। बेशक हो बुरदबार बख़्शणहार आहे। इन आयत मुबारक में अल्लाह ताला फरमाए थो त
त सतन आसमान ऐं ज़मीनुनि में उन जी तारीफ़ जो हुल्ला जेका मख़लूक उन्हनि में रहे थी तन जी ज़ुबान ते बि उन मालिक जी साराग जूं तवारूं जारी आहिनि। हर शइ उन जी सनाई हमद में मुस्तग़रक़ मग़व ऐं मशगूल आहे। इंसाननि जी ज़ुबान मां साराग जा निकितल लफ़्ज़ तव्हां ॿुधी ऐं सम्झी सघो था, पर बेशुमार ॿी मख़लूक जेका रब्बुल आलमीन जी साराह करे थी उहा अवां सम्झी नथा सघो। पर यकीन करियो त कंहिं बि इनकार नाहे कयो, सभु रब साईं जे महिरबानियुनि जा गुण ॻाईंदा आहिनि। लतीफ़ साईं फरमायो इन आयत जे मफ़हूम में, जर थर तिख तवार वण टिण वाए हेकड़ी सभई शइ थिया सूरी सज़ावार हम मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़िए। पाणी ऐं ख़ुश्कीअ में तुंहिंजे साराह जी तवार ॿुधण में अचे थी। वण टिण ॿूटा गाह हर साओपन सभ जी ज़ुबान हाल ते हिक ई वाई वहदत जी आहे। सभई ग़ैरुल्लाह खां बाग़ी ऐं ॿिए कंहिंजी तारीफ़ खां आरी नज़र अचनि था, ॼण त सभई सज़ा जा हक़दार। इंसाननि खे बाग़ जे आड़ाह में विधो वेंदो हो ऐं तेल कढ़ाइनि में काढ़ियो वेंदो हो। मंसूर खे फांसीअ ते चाढ़ियो वियो, पर उन्हनि सभिनी खे सज़ा ॼण कंहिंजे वस में नाहे। बातिल मुंहिंजे शिशदर थी चुको आहे, त हाणे कहिड़नि खे ख़ामोश कराइजे। सभु उन पाक परवरदिगार जी काइनात आहे। ख़ालिक बि उहो आहे, मालिक बि उहो आहे, रब बि उहो आहे, त सभु बि उहो आहे। यकीनन इहो ई आहिनि मक़सदु आहे असांजे सिंध जे बुज़ुर्गनि, सिंध जे वलीअनि, ख़ासि करे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मथां उर्स मुबारक आहे। तॾहिं मूं अॼु चाहियो त अव्हांखे उहे आयतूं क़ुरान करीम दर्से क़ुरान हुजे, पर लतीफ़ साईं जो बयानु हुजे, हक़ीक़त खे सम्झिजे त अल्लाह जे कामिल वलीअ जंहिंजे लाइ चवनि था त सूफ़ी हो, सूफ़ी माना ला मज़हब शियो हो, जो सुर केॾारो लिखियो अथई, न मुर्शिद लतीफ़ सचो कटर सुन्नी सूफ़ी बासफ़ा उहो आहे जेको आका मदीने वारे साईं जी शरीयत जो साहिब हूंदो आहे। कूड़ा गेड़ू वेस पाइण वारो सूफ़ी न थींदो आहे। सूफ़ी उहो आहे जंहिं जी शरीयत तरीक़त मुस्तफ़ा करीम सां मिलंदड़ हूंदी आहे, जेको दिलि जे अंदरि ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ हूंदो आहे ऐं ज़ाहिरी ज़िंदगीअ में मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो पायबंद हूंदो आहे। रख शरीयत त कयो तरीक़त सुञाण। लतीफ़ साईं त शरीयत जो ॾस ॾिनो, तरीक़त जो ॾस ॾिनो, मारफत जो ॾस ॾिनो, हक़ीक़त जो ॾस ॾिनो। अबा को बि नऊज़ बिल्ला काफ़र वहदहू ला शरीक जी वहदानियत बयानु न कंदो। जे शियो हो त चइनि यारनि जी साराह लतीफ़ साईं छो फरमाए त चारई चङा चौधार हुआ हिकांदा हबीबस। हू त मुहबत नफ़रत जो नालो त लतीफ़ साईं वटि हुयो ई कोन। लतीफ़ साईं जी नज़र में नबी साईं त नूर आहे ई आहे, पर लतीफ़ साईं फरमाए थो आगे के आगही निसोरोए नूर ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। सचन कोन्हे सूर मौला कयो ममूर अंग अज़ल में उन्हनि जो। चई अल्लाह त पंहिंजे वलीअनि खे बि पंहिंजे नूर सां नवाज़े छॾियो आहे। जे ख़ुदा पंहिंजे वलीअनि खे, हुज़ूर जे सहाबनि खे, हुज़ूर जे अहल बैतनि खे अज़मत ऐं शान सां नवाज़े थो त तूं असां साड़ छो कयूं? हीअ ख़ुदा जी मर्ज़ी आहे, अल्लाह जी मर्ज़ी आहे त असां अव्हांखे ख़ुदा जी रज़ा में राज़ी रहणो आहे, हक़ीक़त खे सम्झी हलणो आहे। दिलनि मां कीनो, गुरूर, तकब्बुर, वॾाई, अना खे ख़तमु करणो आहे। फ़िरके वारियत जे फ़सादनि खे लीको ॾियणो आहे, ख़तमु करणो आहे। असांखे मुहबत आशिक़ रसूल थी रहणो आहे, मुहबत अहले बैत में रहणो आहे, इश्क़ औलिया अल्लाह में रहणो आहे, अमुन मुहबत प्यार ऐं पाबोह में रहणो आहे। इन में ई मुंहिंजे
मुंहिंजे ख़ुदा जी रज़ा है, मुस्तफ़ा करीम जी रज़ा है ऐं हर औलिया अल्लाह जी रज़ा है। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह सल्लल्लाहु तआला अला सय्यिदिना